आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त आङिरियुनि ते ॻणप जेतिरा गुमराह माण्हू बलूचिस्तान जी अवाम ऐं हथियारबंद फ़ौजनि जे अज़म खे धोॾे नथा सघनि। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर गवादर जे दौरे दौरान वधीक चयो त गुमराह माण्हू बलूचिस्तान जी अवाम ऐं हथियारबंद फ़ौजनि जे अज़म खे टोड़े नथा सघनि। आर्मी चीफ खे गवादर में सिक्योरिटी सूरतहाल फॉर्मेशन जे ऑपरेशनल तैयारियुनि, सीपेक मंसूबनि जी सिक्योरिटी ऐं ॿियनि मामलनि ते ब्रीफिंग ॾिनी वई। जनरल आसिम मुनीर समूरियुनि रिंग्स जे कोशिशुनि जी वाखाण कई। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर बलूचिस्तान जी अवाम जी भलाई लाइ पेशवराणे अज़म सां कम जारी रखण ते ज़ोर भरियो। आर्मी चीफ मक़ामी मोज़िज़ माण्हुनि, चूंडियल नुमाइंदनि ऐं मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल्हि पिणु कई। आर्मी चीफ जो चवणु हो त आङिरियुनि ते ॻणप जेतिरा गुमराह माण्हू बलूचिस्तान जी अवाम ऐं हथियारबंद फ़ौजनि जे अमन ऐं ख़ुशहाली वारे अज़म खे धोॾे नथा सघनि। हुन चयो त अवाम ऐं फ़ौज अमन ऐं ख़ुशहाली खे यक़ीनी बणाइण लाइ पुरज़म आहिनि।